सकाफ़त के हवाले से, तारीख़ के हवाले से तमाम घणियों गालियों थियूं आहिनि। 5000 साल असांजी सकाफ़त पुरानी है। असांजी सकाफ़त जा निशान मुझे आका नामदार अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं पहुता। सब गालियों पंहिंजी जगह ते, पर तारीख़ जी, सिंध की तारीख़ की हिकड़ी झलक तव्हांखे ॿुधायां। 1783 में मीरन शिकस्त ॾिनी कलोड़न के। कलोड़न जा देरा यानी घरवारा, अज ताईं मीर पंहिंजे घरवारन के या कलोड़ा पंहिंजे घरवारन के देरा चवन था। खुदाबाद ॿ आहिनि, हिकिड़ो दादू वारो, ॿियो हाला जे भर में। हाला वारे खुदाबाद खां पोइ उहे कलोड़न जा देरा ॿेड़िन ज़रिए सखर पहुता, दरिया के ज़रिए सखर पहुता। उन्हनि कलोड़न जो जोधपुर के राजा से तमाम जो है सो ताल्लुकात हो। जॾहिं देरा बेड़ी में चढ़िया पे त कलोड़न की हिकड़ी रानी जी सिंधी जुत्ती दरिया में गिरी पई। वह सिंधी जुत्ती, उन जुत्ती की पुठ ते हिकड़ा बेबहा हीरा लगल हुआ। वह तो वही दरिया हवाले थी, बाकी हिकड़ी मजबूत काबू रही। जॾहिं कलोड़ा पंहिंजे 12 बचे जोधपुर के किले में पनाह गुज़ीन थिया, हारायल हुआ, ॿियो तो सामान ठहियो, पर जोधपुर के राजा सिंध की जुत्ती जा हीरा ॾिसी हैरान थी वियो। पोइ छा कयईं जो किले में हिकिड़ो नंढड़ो काठ जो कबट ठाराए उहा हीरन वारी जुत्ती मथे रखराए छॾी ऐं ऐलान कई तो जेको अचे वो सुबह जो सवेरे हिन सिंध जी जुत्ती जे सिंधी हीरन के नमस्कार करे खुमा घणे चवे। जेको आहे सो ये समझो तो पो उन्हें के जुत्ती के सलाम करे। जॾहिं अंग्रेजन जोधपुर ते कब्जो कयो, उते जा राजा गिरफ्तार थिया। खबर पई, वो चेक कयो, ॾिठो वियो त उहा जुत्ती पई हुई, पर उन जा हीरा कोन हुआ। हाणे ताज़ी तहक़ीक़ थी आहे, तारीख़ी रिवायतूं मौजूद आहिनि। हाणे ताज़ी तहक़ीक़ थी आहे तो उहे सिंध जी जुत्ती जा हीरा हितां विया आहिनि बर्तानिया, ऐं उहे बर्तानिया में किथे पियल आहिनि। तव्हां ॿुधी हैरान थी वेंदव त सिंध जी जुत्ती जा हीरा ताज बर्तानिया में लॻल आहिनि।